डॉक्टर साहब ये जो अजकल डेमन जो हले पियो तो सिंध से डेम ठाहींदासीं इनके तव्हां कीअं था ॾिसो इहो सिंध जे लाइ केतिरो नुक़सानकार आहे। सिंध के मुआशी तौर ते क़तल करण जो इहो हिकिड़ो भयानक मनसूबो आहे। छाकाणि त पंजाब पंहिंजा टे दरिया जॾहिं जवाहरलाल नेहरू हिंदुस्तान जे वज़ीर आज़म खे विकिणी ॾिना तॾहिं खां पंजाब इन कोशिश में रहियो त मुकमिल तौर ते सिंधू ते कीअं कब्ज़ो कजे। टे दरिया पंजाब पाण विकिणिया आहिनि हिंदुस्तान खे, उन में असां सिंधियुनि जो को ॾोह कोन्हे। हिंदुस्तान जा एजेंट पंजाब वारा आहिनि, असां सिंधी माण्हू त पंहिंजे हक़ लाइ था विढ़ूं। ऐं 80 करोड़ रुपया अयूब ख़ान वरिता हिन सिंतास मुआहदे में, जंहिंमें हिननि पोइ 4 डेम मंगला डेम, रावल डेम, तरबेला डेम, चश्मा डेम, हिननि 4 डेम ठाहिया सिंधू दरिया जे पाणीअ ते पंजाब में। ऐं हिननि उहो पंजाब अॼु जे करोड़नि जे दौर में सिंध 21 लख एकड़ ज़मीन आबाद कंदी ऐं पंजाब में फ़क़ति 7.5 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी। उहो ई साॻियो पंजाब अॼुकल्ह 4.5 करोड़ एकड़ ज़मीन आबाद थो करे ऐं सिंध फ़क़ति 1 करोड़ ऐं कुझु लख ज़मीन मस आबाद थी थिए। सबबु जेको आहे त उहो इहो आहे त असां वटि सॼी सिंध में ख़ासि तौर ते पुछड़ वारे हंध ते पाणी पहुचे ई कोन थो। अॻियां बि जेको आहे त अॻियो पोएं सां विढ़ियो वेठो आहे, पोयों अॻे सां विढ़ियो वेठो आहे। अहिड़े तरीक़े सां सिंध में खाना जंगी थी थिए ऐं उन खाना जंगी जो सबबु सिंधू दरिया ते जेके लिंक केनाल खोटाया विया आहिनि, उन लिंक केनालनि में 24 महीना पाणी थो हले। चश्मा झेलम लिंक केनाल आहे, उनजो को कमु कोन्हे, उन तां वाह खोटजनि, उन तां वाह खोटे पंजाब जेको आहे पंहिंजी आबादी थो करे। सॼे पंजाब में 42 केनाल आहिनि, असां वटि फ़क़ति सिंध में 14 केनाल आहिनि। इन करे पंजाब जी इहा सदियुनि खां वठी साज़िश रहंदी आई आहे त ख़ासि तौर ते सिंधू दरिया ते कालाबाग डेम कीअं ठाहे। तंहिंजे करे सम्झूं था त सिंधू दरिया जो पाणी रोकण जे बराबरि आहे, सिंध खे मुआशी तौर ते क़तल करण जे बराबरि आहे। न फ़क़ति मुआशी तौर ते पर पाणी न हुजण जे करे सिंध जो अॻे ई जर जो पाणी जेको आहे फ़क़ति सॼे सिंध जो 3 मेफ आहे ऐं सॼे पंजाब में दरियाउनि खां वधीक जर जो पाणी आहे ऐं उहो मिठो पाणी आहे। चीफ जस्टिस बसीदा त मां डेम ठाहींदुसि उन खे जिस कमु चीफ जस्टिस मुकमिल तौर ते पंजाब जी नुमाइंदगी थी करे। चीफ जस्टिस न आहे, हीअ डंडे जे ज़ोर ते ताक़त जे ज़ोर ते उहो चए थो जेको डेम जी मुखालफ़त कंदो ऐं उन ते आर्टिकल 6 लॻाए फांसी ॾींदुसि। असां केस चयो आहे त तूं सॼी सिंध खे फांसी ॾेई ॾिसो, को बि गैरतमंद पुटु कालाबाग डेम लाइ राज़ी न थींदो। भली जेके वणेसि फांसी ॾे, सभ खां अॻ में असां तयारु आहियूं, जिस्कम वारा तयारु आहिनि, असांजो हारून तयारु आहे, सॼी सिंध तयारु आहे। असांखे जेको आहे फांसी ॾेई ॾिसे ऐं असांखे को एतिराज़ु कोन्ह थींदो, असांखे ख़ुशी थींदी असां पंहिंजे वतन सिंध लाइ जेका क़ुर्बान थियूं था। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जी का बि ॾाढ मुड़सी वारी ॻाल्हि असां सिंधी क़बूल न कंदासीं। PTI जी हुकूमत आई आहे त हाणे वरी चवंदा बंगालियुनि ऐं बर्मियुनि खे शनाख्ती कार्ड ठाहे ॾियो। जेका हुकूमत अचे थी उहा सिंध लाइ वधीक अज़ाब ॾींदड़ जेको आहे हुकूमत थिए थी पई। जेको बि अचे थो उहो अॻे खां वधीक जेको आहे ख़राबु जेको आहे त थिए थो। नालो ऐं नारो कहिड़ो बि खणी अचे, सिंध जे लाइ का बि हुकूमत कंहिं बि हुकूमत जो दौरु भलो न रहियो आहे। असां कंहिं बि सूरत में धारे माण्हू खे सिंध में शहरत ॾियणु उन क़बूल कोन कंदासीं। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त इमरान ख़ान पाण पहिरियों मदीने शरीफ़ जो शनाख्ती कार्ड हासिलु करे ॾेखारे त पोइ ॾिसूं त घणे 200 आहे। जॾहिं केरु असांखे मदीने में जेको आहे शनाख्ती कार्ड ॾियण लाइ तयारु कोन्हे के सिंधी मुले खे, असांखे धारे जाबिर धाड़ेले फोरू खे छो पंहिंजो कार्ड ॾियो। अच्छा, सिंध मां जेको आहे पीपल्स पार्टी सिंधी माण्हुनि खां वोट वठे थी, छा हू सिंध जो वफ़ाक़ ज़ातियूं करे त उते दिफ़ा करे सघी आहे? हू थोरो ब्लैकमेल ते वधीक ध्यानु ॾींदा आहिनि, पंहिंजो पैसो कीअं बचाए वठूं, पर पोइ बि जेकॾहिं सिंध लाइ कुझु कनि था त सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, जेको बशीर ख़ान खां पोइ इहो हिकिड़ी राय आहे त जिस कमु जेका आहे उहा हींअर सरगर्म घटि आहे, इन खे तव्हां कीअं था ॾिसो? हर को माण्हू पंहिंजी पंहिंजी राय रखी सघे थो। हीउ जेको सिंध ते हींअर पुठियो दौरु आयो आहे, महीने महीने हफ़्ते हफ़्ते को न को अहिड़ो ग़लति फ़ैसिलो वफ़ाक़ करे थो, ज़्यादती करे थो, हिन दौर में तव्हांखे बशीर ख़ान जी का केतिरी कमी महसूसु थिए?
जीअं जोही पाणी खां सवाइ वीरान लॻी पई आहे तीअं शहीद बशीर ख़ान खां सवाइ जिस कम जो का वीरान जोही में बि तेल कंपनियूं आहिनि जेके गैस बि कढनि थियूं तेल बि कढनि थियूं उन जे बावजूदि शहर में पीअण जो पाणी कोन्हे ज़रिए पाणी कोन्हे। जोही जे भरिसां ज़मज़मा पॉइंट आहे जितां गैस निकिरंदी आहे तव्हांखे हैरत थींदी सॼे पाकिस्तान मां निकिरंदड़ गैस जो 15% हितां हिन मां ज़मज़मा गैस मां निकिरे थो। अरबे रुपए जी गैस थी थिए ऐं रुगो ख़बर आहे तव्हांखे त हिते जोही में उन्हनि छा ॾेखारियो आहे जोही में ॾेखारियो हिकिड़ो असां पार्क ठाहियो आहे ऐं ॿियो सिलाई मशीन जो सेंटर ठाहियो आहे अलाह अलाह ख़ैरु सलाह। त हीअ अरबे रुपए जी जेका मिल्कियत आहे उहा सिंध जी आहे सिंध जे माण्हुनि जी आहे। जोही जो माण्हू पीअण जे पाणी लाइ परेशान आहे ऐं खुराक लाइ परेशान आहे पर हीअ अरबे रुपए जी मिल्कियत ऐं नौकिरियूं जेके आहिनि उहे सिधो वफ़ाक़ जे हवाले थियनि थियूं पंजाब जे हवाले थियनि थियूं ऐं पोइ चवनि था असां ॿाहिरि आहियूं। हीउ फोरू भाउ आहे कासिफ़ भाउ आहे इहो अहिड़ो भाउ आहे असांजो जहिड़ो यज़ीद जो हुसैन अलैहिस्सलाम भाउ। हिते तालके में जेको गोरख आहे सिंध जी क़ौम ग़रीब आहे पर 10 सालनि में हुते अरबे रुपयनि जी करप्शन कई आहे आख़िर सिंध जी जेका माथिरी तरक़ी छो नथी करे। रफ़ीक जमाली खां पुछो पैसा सभु हुन वटि आहिनि या जोही जे माण्हुनि वटि आहिनि जेके वोट था ॾियनि। आउं सम्झां थो कुझु रफ़ीक जमाली कुझु मथियां माण्हू इहे मिली भॻत करे सभु खाइनि था।